जी नाज़रीन, असां करमपुर मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त बाअसर ज़मींदार जे पुटनि पारां रूंबो कंदड़ ग़रीब हारियुनि मथां सिंधी फायरिंग कई वई आहे। फायरिंग जे नतीजे में 3 हारी ज़ख़्मी थी पिया आहिनि। मुतासिर धुर पारां रोड ते धरणो हणी 1 कलाक इंडस हाईवे ब्लॉक कयो वियो। जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ नापरकोट में थाणे भरिसां बाअसर ज़मींदार रईस करीमबख्श नापर जे बाअसर पुटनि ऐं उन्हनि जे हथियार बंदनि मुआफ़िज़नि पाणी मसइले तां रूंबो कंदड़ ग़रीब पोरियत मल्क बिरादरी जे माण्हुनि मथां हथियारनि जा मुंहं खोले सिधी फायरिंग करे ॾिनी। फायरिंग के नतीजे में सजाद अली मलिक, अर्द मोहम्मद मलिक, गुलाम मोहम्मद मलिक समेत 3 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे वारिस इलाज लाइ खानपुर ऐं शिकारपुर जी अस्पताल खणाए विया। ॿिए तरफ़ मलिक बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि मर्द तोड़े औरतुनि नापरकोट थाणे भरिसां रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते 1 कलाक धरणो हयो। धरणे सबबि मुल्क जे चइनी सूबनि ईंदड़ वींदड़ ट्रैफिक रोड जे ॿिन्ही पासनि खां बीहजी वई। ॿिए तरफ़ SHO नापरकोट सैयद अमीर अली शाह पुलिस जी वॾी नफ़री साण करे मुज़ाहिरीन वटि धरणे वारी जॻह पहुतो। मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं नाकाम थियण बाद पुलिस मुज़ाहिरीन खां ज़ोरी रोड खोलराए ट्रैफिक खे वञणु ॾिनो। हिन वक़्त ताईं वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। मुतासिर मल्क बिरादरी जे मर्द ऐं औरतुनि तरफ़ां इंसाफ़ लाइ रड़ियूं ऐं दाहूं कयूं वयूं। मुतासिर मल्क बिरादरी जो वधीक छा चवणु हो, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। ओॾो बि बंदि कयईं, पाण बि न ॾिनई, उन ते असां सां ॻाल्हाए ॻोल्हियूं ऐं कंहिं बंदि कयो? रईस करीमबख्श साईं। तव्हांजे ज़मीन जो पाणी बंदि कयो अथई? हा साईं। अच्छा, पोइ उन ते बखियासीं, विड़ियासीं, ॻोल्हियूं हईं असांखे। 3 मुर्द असांजा ज़ख़्मी कया अथई। हिक जो सिजाद नालो, हिक जो अर्द मोहम्मद, हिक जो गुलाम मोहम्मद। ज़ख़्मी काथे आहिनि हाणे? ज़ख़्मी अस्पताल खणी आया। पानी आयो बीमारो सारे उन्हें दाओ कोड़ न वतोरे सारी के गोलियों हैं तवाने मर्दन को? वो मन कहने पैदा है ना इमरान खान, सलीम खान सही। उन्हें पुत्र ने बड़े रहता